अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअला व अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु वस्समीउल बसीर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबीयुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अल्लाह मिटा अल्लाह मिटा तुझ कुदरत जा अजब अजीब नजारा। थोड़ो सुभान अल्लाह को जो हा न भी क्यों अबा सब भाई सुख वेठा हुए आयो तो तड़के दे बुलंद आवाज़
सुभान अल्लाह जो दाद ॾियो पहिरियों मरतबा जे ॻोठ मां आहियूं इंशाअल्लाह घटि न थींदी बुलंद आवाज़ सां अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा किथे वण वण कार जा किथे बर पट बर कख ॾिठा कारा किथे नफ़रत जा नुक़सान ॾिठम की मोहब्बत जा मारा रब मिड़नी खे तुझा सहारा तू कादर कुल कायनात जो अवल तारीफ उन अल्लाह जी अवल तारीफ उन अल्लाह जी जई जोड़ो सारो जहान कई खेत पाले पलंगन मझिया मर्जी मेहरबान किथे भरिया घर भरे किथे खाइण ले न समान सिराज आया हैरान ॾिसी कारीगरी उन करीम जी बुलंद आवाज़ मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुर्जे भला पो भाग मां भाया पवे खीर में मिसरी तबो छा घुर्जे सिराज जे मोहम्मद जे मोहब्बत जो पवेस जो उभरी तबो छा घुर्जे जई जी हम हबीब साथ जे दिल में दर्द न मेरो अघ जीवी दो अरबिय करे सो सडबो मानू शेर सिराज रुतबो तन जो सवा शेर जे लायो नी हुन भी असा हिन भलारी जूए माव्या के ई लाल लदे न पोड़ पते न जवानी ते न सजे न जदे सिराज मौत पियो सदे आखिर राही राह जा सोना से बिताव्या जूई छदे सोना से बिताव्या जूई छदे हणे पोते बचिया केरी सोना से बिताव्या जूई छदे हणे पोते रहिया केरी हयाओ लज वई भाव भाव जो बणियो आवेरी हयाओ लज वई इज्जत वई भाव भाव जो बणियो आवेरी वया भाग्या जूए मां हाणे चोर बणिया पेरी सिराज दुखिया सिराज मेरिया सेरी मिड़ई गुजारियूं ताजू में खीर खालिस न मिले त खीर जो फायदो कहिड़ो चंगो हुजे त चंगाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फायदो कहिड़ो बिगैर तकबीर जे सीरज जे इन सीर जो फायदो कहिड़ो बिगैर तकबीर जे सीरज जे इन सीर जो फायदो कहिड़ो मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गों अल्लाह तबारक व तआला जी कुरान अज़ीम जा 15 सिपारे जे मुंड वारी आयत तिलावत कई आहे जेका मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वास्तो रखे थी दुआ त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह सही असां समूरन खे कुरान अज़ीम जे दसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी संगत जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए घोटकी जे नजदीक गोठ रेस मंजूर सावन जे अंदर पेरियों मर्तबा
असांजा मुर्शिद हज़रत मौलाना सईं कलीमुल्लाह हालेजवी साहब जे इसरार ऐं हुकूमत कुरान जे कचहरी में अचण जो मौक़ो ऐं रब शरीफ नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वियूं, मेन मकसद अदा अमल, मेन मकसद अमल। अल्लाह तबारक व तआला दोस्तन जो जानी माली तावन ही खिदमतूं ही मेहनतूं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। बगैर के ड्रेग जे पांजे टेम के बचाईंदे पांजे मौजू ते इंदो पियो हां। ही रजबुल मुरज्जब जो महीनो आ। हिनी महीने जे अंदर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिर्फ मेराज न है। अल्लाह तबारक व तआला हिनी महीने जे अंदर ॿिया भी कम करण फरमाया ऐं हिनी महीने जे अंदर ॿिया भी अजीम वाक़यात पेश आया है। मेराज सिर्फ किस्सो ना है, कहानी ना है, इन में वडा मसला पिया निकरन जेके अजु मां अर्जु रखंदुस। अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया के मेराज करायो तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। हैदरे करार मौला अली शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला जी विलादत तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। इस्लाम जे अजीम जर्नेल हुजूर जो मोतबर सहाबी जनाबे अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला जी वफात तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। निमाज़ जहिड़ो अजीम तोहफो मिलियो तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। इमाम आज़म अबू हनीफा रहमहुल्लाह दुनिया जे जहान मो बुरको मटायो तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। अज सावंत बरादरी जे हिन गोठ में कुरान जी कचहरी तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मेराज ते विया, मकसद छाए? साईं जन मेराज कयो उम्र घणी आ, इमामुल अंबिया नबियन सा मुलाकातूं कयूं, हिकमत कहिड़ी आ? साईं के जन्नत जा पस मंजर देखाया वया, मतलब मकसद केड़ो आ? जहन्नम जूं भवायतूं जायूं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के देखायूं वयूं। मकसद केड़ो आ, हिकमत केड़ी आ? चंद गुजारिशूं इन्ही हवाले से आवाजे खिदमत में रखबियूं। जै साल साईं जन मेराज कयो आ, इन्ही साल में असांजे साईं के वडा दुख पोता जो साईं जन इन साल के दुखन वारो साल भी सडियो आ। वाकया बुधंदा हो मुखो रड़ा बैठा आयो। नबी पाक जो प्यारो चाचो दुनिया जे जहान में वयो इन्ही साल जे अंदर, इहो भी साईं के दुख पोतो। नबी पाक जी दुखन जी साथियाणी नबी पाक जी वडी घरवारी अम्मा खदीजुल कुबरा दुनिया जे जहान में बुरको मटायो इन्ही साल जे अंदर। दुखन मथो दुख। ताइफ जे अंदर नबी से सा वडो वाक़यो पेश आयो। इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रत में लहू लुहान रंगीन बनजी आ। इमामुल अंबिया तदे भी इन्ही साल जे अंदर। अक्सर अवा उलमा का बुधो होंदो त साईं जन मेराज वाले रात उम्मे हानी जे घर आ। इते टे रिवायतूं बीठियूं आहिनि, टे इख्तिलाफ आ। मां इख्तिलाफ में कोन वेंदुमि पर रिवायतूं अवा जे ॾाढो अर्ज़ु रखंदुसि। पहिरीं रिवायत इहा आहे त इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा पंहिंजे घर जे अंदर सुतल आहे। ॿी रिवायत आहे त इमामुल अंबिया काबतुल्लाह में आरामी आहे। टी रिवायत आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा उम्मे हानी जे घर आरामी आहे। बहरहाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ताइफ वारे वाक़े खां मोटिया आया त साईं जन हथ कया, अल्लाह दुखन जे मथो दुखन, मुसीबत जे मथो मुसीबत आ। ओ मुंहिंजा करीम अल्लाह तू नाराज त न थी वियो आ? इमामुल अंबिया मायूस पिया ऐं दुनिया जो दस्तूर आ, कानून आ। अब ॾींहुं राति जंहिं दोस्त सां जंहिं संगती सां ॾींहुं राति गॾु गुज़रे, जेकॾहिं 4-5 ॾींहं गॾु नज़र न ईंदो त पोइ जेके लॼ ऐं हया ऐं मोहबत आहे त संगत पुछंदी आहे कि न आहे?
यार ॾींहुं राति गॾु चांहि पीअण वारा माण्हू गॾु घुमण फिरण वारा माण्हू पर मुंहिंजो दोस्त नज़र नथो अचे पोइ 4-5 दोस्त संगती साथी गॾिजी ईंदा अब मसलो कहिड़ो आहे अब ॾुख पोइ तान अबा जी ख़ुशि त जहान ख़ुशि तबियत में मज़ो न आहे त काई शइ वणंदी न आहे पोइ दोस्त गॾिजी ईंदा अब मसलो छा आहे अब ॾुख पोइ तान दिलि में तबियत में मज़ो कोन्हे त ॿाहिरि कोन पियो निकिरां पोइ दोस्त चवंदा आहिनि अबा हल भला तोखे कंहिं सुहिणे शहर जो चकर हणाए तुंहिंजो मूंड त ठीकु कयां आहे की न आहे साईं जे मथां ॾुख पहुता तकलीफ़ आयूं नबी पाक हथ कया अल्लाह फरमायो मुंहिंजा जिब्रील जी मुंहिंजा रब वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद खे वठी आ नबी पाक जे मथां ॾुख तकलीफ़ूं सदमा पहुता आहिनि हबीब खे जन्नत जो सैर कराए पंहिंजो दीदार कराए महबूब जा ॾुखड़ा था लाहियां बुलंद आवाज़ सां नबी जी मोहब्बत में जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे मां हथ थो खणा अल्लाह कंदो कॾहिं दिलि जी तकलीफ़ न थींदसि थोड़ी भला कुछ भला दुआ भी ॾियांव भला कुछ लालच त ॻाल्हायो कोन था इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला फरमाए जिब्रील जी मुंहिंजा वञ मुंहिंजे मोहम्मद खे वठी आ इते जिब्रील अर्ज़ कंदो पियो अल्लाह मुंहिंजे आवाज़ में पावर आवाज़ में ताक़त सदो करे मोहम्मद खे घुराया वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे अल्लाह इन आवाज़ जे ताक़त जे ज़रिए इन आवाज़ जे पावर जे ज़रिए अल्लाह माको में समूद जा तख्ता हूंदा करे छॾिया इन आवाज़ जे ज़रिए मुंहिंजा माको में समूद के तबाह करो बर्बाद करो अल्लाह वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे सदो करे मोहम्मद खे घुराया अल्लाह पाक फरमाए जिब्रील सॾ करण जी ज़रूरत न आहे मोहम्मद जी सलामी भरणी आहे चौन सुभान अल्लाह नज़रत गजा आदम नबी जी नबूवत ज़मीन ते आ मेराज ज़मीन ते आ इब्राहिम नबी जी नबूवत ज़मीन ते आ मेराज ज़मीन ते आ नज़रत गजा समूर नबी जी नबूवत ज़मीन ते आ मेराज ज़मीन ते आ हबीब जी नबूवत भी मथे आ त मेराज भी मथे आ चौन सुभान अल्लाह ये दवीज़न जो ऑफिसर दवीज़न जो नबी दवीज़न जो ऑफिसर ये दवीज़न जो मुआयनो कनो जिले जो मायनो कलो ये ताल के जो ऑफिसर तहसील जो ऑफिसर जो ऑफिसर नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जेतरो ओदो मिलंदो आ हबीब जी मंजिल भी मथे आ त मुआयनो है मेराज भी मथे आ चौन सुभान अल्लाह नज़रत गजा जनाबे जिब्रील ईदो पयो काडे आयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईदो पयो नज़रत गजा मुझो तकियो कलाम मां साईं जे मोहब्बत में इहो जुमला हर तकरीर जे अंदर हर मौजू दोहराईंदो रहनो आहे अल्लाह तबारक व तआला वो नबी अता फरमायो जेको इज्जत में आला अजमत में आला सिफत में आला इफ्फत में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला कोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन चौन सुभान अल्लाह नज़रत गजा जनाबे जिब्रील ईंदो पयो उलमा का वाक़ो ॿुधंदा अल्लाह पाक के अर्ज़ के मुंहिंजा तुझे महबूब दे वञण जो तरीक़ो कहिड़ो अपनाया अल्लाह पाक फरमा मुंहिंजा जिब्रील जी मुंहिंजा करीम अल्लाह अचण जो सफ़र भी न त तरीक़ो भी न अपना नज़रत गजा जे घर जे अंदर इमामुल अंबिया आरामी शत के चीरे करे इमामुल अंबिया मुझे हबीब दे आयो अर्ज़ कंदो पियो अल्लाह तुझो मोहम्मद
रबी आरामिया अल्लाह केड़े अंदाज सां उठाया सदो करे मोहम्मद के जागाया जिस्म के पकड़े करे जागाया मथों भी सदो कया अल्लाह पाक फरमाए जिब्रील तकड़ न कजा सदो मारा भाई महबूब मोहम्मद के न कया अल्लाह केड़ो तरीको अपनाया अब्बासी ही जुमला चोंदो पांजे प्यार जे अंदर केड़ो अल्लाह पाक इए फरमायो जिब्रील जी मुझा चप्पद ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा बुलंद आवाज़ चप्पद ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा के अल्लाह वाला जीव जुमला चाया चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां साइनू जगाया चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां साइनू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया चुम चुम के तलियां बुलंद आवाज़ नजरत गजा किते भी उठाण वाले टेम दे अजीब रिवाज बीचिया पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमायो मां मोहम्मद मुस्तफा न गहरी निंद में आ न गहरी सुजागी में आ विच थरी मां मोहम्मद जी तबीयत इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा सुजाग जा निंद मां बेदार जा नबी पाक फरमाए जिब्रील की आयो नजरत गजा जिब्रील चोंदो बियो इन्नल्लाह यक़रा सईमा रब करीम जा सलाम खणी करे तो हबीब दे पोतो रब करीम वादे दावत कया मां अवा के वठण आयो अल्लाह अकबर कबीरा नजरत गजा उठान वाले टेम ते एकड़ो मसलो मिलंदो पयो अल्लाह अकबर कबीरा अगर बच्चो अबे के उठाईंदो पयो शागिर्द उस्ताद के उठाईंदो पयो मुरीद मुर्शिद के उठाईंदो पयो नजरत गजा उठाण जे टेम दे तरीको इयो अपनायो केड़ो तरीको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीको इयो समझायो अल्लाह अकबर कबीरा पेरन के वठी करे सन्ना सन्ना प्यार भरा महटा दींदो कर सामो भी करे ता उठण वारो जी उठंदो वने त चेहरे ते नजर पए तका परेशानी न थे ए खास करे असा बहराड़ी में माना एक कंबल जा रिली लमंदी उथु किन्ना से झुकाते पोतो आहे कि ना हाने उठाण जो तरीको या खंबड़ वडी सटींदा अब हाने मथों जो जेकर असा लम जो देऊ त हाली त उठण वारो परेशान थी वेनो अला एकड़ो मसलो त इस्लामी तरीको यो आ त पेर नो सना सना महटा दे न वो सोने अंदाज में उते जी नजर खुले त उजी चेहरे दे इस्लामी तरीको यो बराल इमाम लंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए जनाब जिब्रील जागायो कादे इंदा पे तवज्जो कया अजीब नुक्ता पे बुधाया पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमायो जनाब जिब्रील उठायो मां हबीब के अर्ज कंदो दुआ आका मां जन्नत जी सवारी तो हबीब दिला बधी आयो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमायो जरे मां मोहम्मद मुस्तफा उठो 70000 मलाक अग्यो बीचार 70000 मलाक बोयो 70000 अग्यो बोयो 70000 खबे अग्यो खबे पादेलो सिद्धे पादेलो वडो प्रोटोकॉल में इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा हलंदा बयान पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए नजरत गजा हुजूर फरमायो ज़मज़म जे खूह ते मां हबीब के आंदो अल्लाह अकबर कबीरा इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा बयान नजरत गजा तवज्जो तक गजा हुजूर फरमायो सीने मुबारक इन दुन मुबारक ते चा कयो चीरो हुजूर फरमायो जन्नत जो हिकड़ो थावा जन्नत जी हिकड़ी प्लेट मां नबी पाक जे दिल के कडी करो उन तसरी में रखो उन थाव में रखो ज़मज़म जे पानी ना धोतो हुजूर फरमायो मां हबीब करीम दे कल्बे अतर के कढियो मां मोहम्मद मुस्तफा दिसंदो पयो सीनो चीरे रहा मां मोहम्मद मुस्तफा दिसंदो पयो इन वाक़े ते कई दौर जे अंदर वडा एतराज उठा जे दिल निकरंदी त मानो मरी लो नजरत गजा इमामुल मुफस्सिरीन इमामुल मुजाहिदीन इमामुल मुत्तकीन अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह फरमाइना जैसी तई हिक हुजूर जो मौजूद साइंसी दुनिया में सच्चो साबित न थींदो त क़यामत कायम न थींदी इन वाक़े ते वडा एतराज हो थिया दिल निकरंदी मानू मरी वेंदो मां अवा का पुछां तो हाने जिस्म टुकर टुकर करे दिल जी ऑपरेशन थे पई के न
आवा अज दुनिया के हुजूर जो मौजूज़ो मञणो पियो एड़ा भी मरीज मुझे आडो गुजरिया है सही ऑपरेशन थे पई दिल जी बाईपास थे पई पर मां दिसां पियो एड़ा मानू भी गुजरिया हुंदा आवा सच बुधायो हुजूर जो मौजूज़ो महबूब जो बयान अज जो दुनिया मनी दुनिया मने भाई इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कल्बे अतर के शादे करे चीरो इते भी सवाल अल्लाह अकबर कबीरा इन दे करे अगर को उम्र ते वी दुआ सऊदी वी दुआ हज ते वी दुआ नजर तगजा एकड़ी इंजेक्शन लगाई वेंदी आ सेहत जो कार्ड तैयार थी मिलंदो आ अब पाकिस्तान जो राको आ हितो जी आबो हवा पंजी आ सऊदी जी आबो हवा पंजी आ मता उआ आबो हवा बर्दाश्त न करे सके सही इंजेक्शन लगनी सुई लगनी मता तुझी तबीयत खराब न थी पवे इबादत में तखीर न थी पवे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला के पदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जमीन जो रहा को उन माहौल में वींदो पियो मता उहो माहौल बर्दाश्त न करे सके रब के पतो खबरा जान नजर तक गया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कल्बे अतर जे अंदर उहे अनवारात भरया जेके बर्दाश्त वारा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए नजर तक गया जरे बुरा कदे मां इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सवाल जो इते भी अजीब रिवाज भी थिया पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए मां हुजूर जी सवारी जन्नत वाली सवारी ही जन्नत वाली सवारिया सवारियों उड़न जी तैयारी कई उड़न जी सवारी तैयारी कई तो जमीन बुराक जे कदमन ते चिंबड़ी पई जमीन चिंबड़ी पया अर्ज़ कंदी पया अल्लाह जकरे डायरेक्ट मोहम्मद मुस्तफा जी सवारी हितों डायरेक्ट मथे उड़री पई अल्लाह आसमान तमो शान मा वधीनो मकाम मा वधीनो अल्लाह मोहम्मद मुस्तफा मेरा जवारो सैर हितों शुरू करे ता मुजी भी इज्जत वधी पए अल्लाह पाक फरमाए जमीन तक न कजाए तोखे भी राजी पियो कया आसमान के भी राजी पियो कया जमीनी सैर हितों शुरू छुआ कुरान में जमीनी सैर मुराद नजर तक गया मथे सैर जो सुदूर हदीस में मिलंदो अल्लाह अकबर कबीरा पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जेरे बुरा कते मां मोहम्मद वे तुम त बुरा को टप्पा दींदो पियो जिब्रील चोंदो पियो तोखे पतो ना है खबर ना है सुल्तानुल अंबिया इमामुल अंबिया रसूल अंबिया मोहम्मद मुस्तफा फखरे आदम दुआए खलील अब्दुल्ला जो फरजल आमना जो लाल महबूबे जुल जलाल तुझे मतों सवार टप्पा दींदो पियो जिब्रील चोंदो पियो इते बुरा कचयो नजर तक गया मोहम्मद मुस्तफा ता फरमान इते बुरा को ज़बान हाल जिब्रील सा गालाइंदो पियो जिब्रील अजुमा के खूब रोवण दे ए खुशी जा मुजा गोरान नजर तक गया जिब्रील चोंदो पियो गाल केड़िया के जन्नत जे अंदर समूरा बुरा कर बदे हुक्म सा सिंगार जिया रब ऐलान फरमायो तोरो तो ज़मानो इंदो कहीं न कहीं हिक बुरा कजे पुठी ते मुझो मोहम्मद सवार थींदो हा दई हर को चए पियो मां नसीबन वारो आ हुजूर के मां खणंदम को पियो चवे हुजूर मुझे मथो चढ़ंदा साईं मां एडो अरसो इन महबूब मोहम्मद जे सिक में रुनूस अल्लाह केड़ी खबर मुझो नंबर अचे अल्लाह न अल्लाह मां रोआए पियो मुझे अर्ज के कबूल कर अल्लाह मोहम्मद मुस्तफा मुझे पुठे ते सवार थी बुलंद आवाज जो आए मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहुल्लाह जो को आजिज़ी कंदो आ ना अल्लाह उनकी इज्जत के वधाइंदो चो न सुभान अल्लाह जिब्रील अर्ज कंदो पियो नजर तक जा हा बुरा का अर्ज कंदो पियो जिब्रील मारनो अल्लाह तबारक व तआला मुझे दुआ के कबूल फरमाए जो महबूब मोहम्मद मुस्तफा मुझे मतों सवार जा मुझे शान तो अल्लाह वधाए छड़ो पर बुरा को तो डोबा जिब्रील मां हबीब के अर्ज कंदो पियो इन ते मते बुरा के नबी पाक के अर्ज कयो अल्लाह अकबर कबीरा बुरा को तो डोबा का तेरे मासर जे मैदान जे अंदर हिसाब किताब थी वेंदो गुनाहगार जहन्नम दे रवाना जन्नती जन्नत दे रवाना अल्लाह तबारक व तआला तमा ने सवारी मोकलीनो जेका वडी प्रोटोकॉल में होंदी जन्नत दे तमा के खणी करे पहुंचंदी आका मां अर्ज़ कंदो पियो इनी ते मते भी मुंहिंजी घुर कजो इनी ते मते भी
इन्हीं ते मदे भी मुझी घुर कजो इमामुल अंबिया महबूब के अर्ज कंदो दुआ पराल दिल बन नबी मुझो पाक रबी दो फरमायो मां भी बदो सफर अॻिते हलो आहे हिकिड़ी अहिड़ी जगह